नाज़रीन, हैदराबाद में नओं हेस्को चीफ रेहान हामिद चार्ज वठण पहुतो त छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई। मुलाज़िमनि ऑफिसनि जा दरवाज़ा बंद करे छॾिया आहिनि। छिकताण वारी सूरत हाल बाद रेंजर्स पहुची वई आहे। वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे सलीम अल्हा। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ये हेस्को में जेको प्राइवेट सीओ मुक़रर करण जो जेको फ़ैसिलो कयो वियो आहे उन ख़िलाफ़ मुलाज़िमनि जो एहतिजाज जारी आहे। हिन वक़्तु बि मुलाज़िम अब्दुल लतीफ़ निज़ामानी जी अॻवानी में हेस्को हेडक्वार्टर में एहतिजाज करे रहिया आहिनि। प्राइवेट जेको सीओ मुक़रर कयो वियो आहे उहो जीअं अॼु चार्ज वठण लाइ पहुतो आहे त सख़्तु छिकताण वारी सूरत पैदा थी आहे, जंहिंखां पोइ वॾी तादाद में पुलिस जा अटाला ऐं रेंजर्स बि उते पहुतल आहे। एएसपी उनखे जेको आहे अंदरि सीओ ऑफिस में वठी वञण जी कोशिशि कई, पर मुलाज़िमनि पारां मज़ाहिमत कई वई आहे, एहतिजाज कयो वियो आहे। हिन वक़्तु ताईं सीओ जी ऑफिस जेको नओं जेको सीओ मुक़रर कयो वियो आहे उनखे सीओ जी ऑफिस में घणो न ॾिनो वियो आहे। मुलाज़िमनि जो एहतिजाज जारी आहे ऐं पुलिस ऐं रेंजर्स जा वॾा अटाला ते मौजूदु आहिनि। जी सलीम, अवां जी महिरबानी।